जा प्यारा नबी प्यारा रसूल आखिरी नबी खातमुल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन तशरीफ फरमा थी चुका त हाणे को भी नौ नबी अचण वारो ना है जेको अची करे हिन दीन जी तबलीग करे और इहो कम अल्लाह तबारक व तआला दीन जे आलमन जे मथा रखियो आहे। इन्हीं सबब जे करे हुजूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो इन्नल उलमा वरसतुल अंबिया, बेशक आलिम नबियन सगोरन जा वारिस आहिनि। जेकरा के जो पी पोइते पैसो छड़े वयो आहे त औलाद ने पैसे जो ही मालिक आहे, पैसे खई अते वधाइंदो खपाइंदो खाइंदो। जेकरा के जो पीओ के जो माइट जमीन छड़े हो आई वर्षे में उनके जमीन मिली आहे त जमीन नहीं इस्तेमाल कंदो। जेकरा बंगलो छड़े वयो वर्षे में वो बंगलो मिलियो आ त बंगलो ही इस्तेमाल कंदो। ये न को वर्षे में बंगलो छड़े वियो आई ही वरी परायू जमीनू आबाद कंदो वते पी मुजो मरी वियो हुओ मां जमीन तो आबाद कर बाबा तुझे पी जे मिल्कियत में ही जमीन कान ही त तोखे किथा मिल्कियत में या जमीन वर्षे में आई तुझे पी जो तो बंगलो हुओ जो तोखे मिलियो आहे त इता समझो त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता उलमा अंबिया इकराम जा वारिस आहे त अंबिया इकराम पोइते जेको कुछ छडियो आ जेका मिल्कियत छडी आ वा सिर्फ ऐं सिर्फ इल्म वारी मिल्कियत ही छडी आहे। बस का भी मिल्कियत नबियन सगोरन पोइते कान मानू जा मथा खराब थी बाबा ही मिल्कियत ही साईं जा बाग हुआ साईं जी जमीन हुयूं साईं जा बागात हुआ साईं जो मिल्कियत हुयूं खलीफा कब्जो करे वेठा हुआ न ॾिनऊं अहल बैतन खे। जॾहिं त अम्मा बाग दामन साईं सलामुल्लाह अला अबीहा व अलैहा आखिरी वक्त में जॾहिं हुजूर करीम अलैहिस्सलाम जी तबियत नासाज़ अल्लाह जल जलालहू ॾे वञण वारा है उन वक्त में पंहिंजे ॿिन्ही शहजादनि खे अम्मा वठी आई मौला हसन मुज्तबा के भी मौला हुसैन आली मकाम रज़ियल्लाहु तआला अन्हुमा के वठी आई। सुभान अल्लाह। पान करीम अलैहिस्सलाम जिन सामू आई हुजूर अलैहिस्सलाम पंहिंजी न्याणी पाक के ॾिठो पंहिंजे शहजादन के ॾिठो अखियुनि में पानी अची वियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अम्मा साईं अर्ज कयो त बाबा ही मुंहिंजा बच्चा आहिनि तुंहिंजा बच्चा आहिनि फवरिसहुमा बिशई पोइ हिननि खे कंहिं शइ जो वारिस त बनाए वञो। हिननि खे कंहिं शइ जो वारिस त बनाए वञो। त हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इमाम हसन मुज्तबा के वेझो करे हथ रखियो मथे ते गिराटड़ी पाती। सुभान अल्लाह। पान फरमाता अम्मल हसन फलहू हैबती व सुक्ददी, ही मुंहिंजो बच्चो हसन इन्हीं के पंहिंजो रोब ऐं पंहिंजी सरदारी जो वारिस बनायो मांस। मुंहिंजो रोब ऐं मुंहिंजी सरदारी मूं हसन जे हवाले कई आहे। वरी मौला हुसैन आली मकाम के गिराटड़ी पातऊं। पान फरमाता अम्मल हुसैन फलहू जुरअती व जूददी, बाकी मुझो हसन इन्हें के पंहिंजी जुर्रत मूं ॾिनी आहे ऐं इन्हें के सखावत में वारिस बनाए छॾियो अथव। मुंहिंजी जुर्रत जो वारिस मुझो हुसैन आहे।
मुझी सखावत जो वारिस मुझो हुसैन आई मुझी हिम्मत आई हिशमत जो रौब जो वारिस मुझो हसन आहे मुझी सरदारी जो वारिस मुझो हसन आहे बाकी आए मूं वटि इल्म सो इल्म मां पंहिंजी सॼी उम्मत जे आलमन में वेराए छॾियो आहे उन वक्त में हुजूर अलैहिस्सलाम फरमाइन हा बाग फदक मो हिन खे ॾिनो बाग बनी कुरैज़ा मो हुन खे ॾिनो ऐं बाग खैबर जो मो तोखे ॾिनो वेराए छॾिन हा बाग हुजन हा हालांकि जन महबूब करीम अलैहिस्सलाम जिन आखिरी टाइम मुबारक थियो तरा पान करीम अलैहिस्सलाम जिन इरशाद फरमायो उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा के इरशाद फरमाया आयशा घर में एक सौर की जरड़ी पई या त खड़ी अल्लाह के नाले ते खैरात करे छे बीबी सगोरी ख्याल कर तो मां उठा थी पर हुजूर अलैहिस्सलाम की तबीयत इए नासाज हुई जो हुजूर पर नूर अलैहिस्सलाम जिन जो सीनो मुबारक मुह मुबारक मथो पाक अम्मा आयशा सिद्दीका जे सीने ते हुओ अम्मा साइन ही पलथ हयो बैठी हुजूर अलैहिस्सलाम जिन के भाकुर पायो महबूब अलैहिस्सलाम जिन पुठी मुबारक अम्मा साइन जी झोली में ही सिर मुबारक संदन सीने पाक ते हुओ ये पियो लगे जन रहल जे मथा खुजल कुरान मौजूद आहे नारे मते नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मौजा पीर जो दस्तगीर मौजा पीर अल खरिस्ता अपना साइन महबूब करीम अलैहिस्सलाम इनके भाकुर पायो बैठी है तो यार विछोड़ो करण वारो आखिरी भाकुर यार जो दीदार यार जो थी रहियो आहे वरी या नसीब जो अम्मा साइण जो हुजूर अलैहिस्सलाम जिन सा इश्क हुओ जेके भी रानियों महबूबन करीमन जो हुयो सो मदीने वाले घोट सा मोहब्बत करण वारी इश्क करण वारी सुभान अल्लाह उन्होंने हुजूर अलैहिस्सलाम जिन जो प्यार ॾिठो और ये खुश नसीब हुयो जो अल्लाह जल जलालू पे पान इरशाद फरमाता सोना अवां जे राणी जेड़ी का औरत दुनिया में अजा जाई कान्हे का न की क़यामत ताई का थींदी लस्तुन का अहद मिनन निसा तव्हां मथा का भी के औरत जहरी ना है औरत कदे भी दर्जे वाली हुजल पर नबी जे रानी जो दर्जो सभी का बुलंद ही बाला है जिनके अल्लाह सुब्हानहु व तआला मोमिनन दी मां करार दिनो व अज़वाजुहु उम्महातुहुम ऐ इनन महबूबन करीमन जो रानियों मोमिनन जो मायरू आहे अज को मानू मोमिन त पान के सदाए थो पर बदकिस्मती सा पांजी मां मथा ऐब थो कठे अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा के घट वध गालाए रहियो आ अम्मा हफ्सा साइन रज़ियल्लाहु ताला अन्हा व सलामुल्लाह अलैहा के घट वध गालाए रहियो आहे सिर्फ इन्हीं दे करे तो घट वध गालाए जो अम्मा आयशा सिद्दीका हुजूर अलैहिस्सलाम जे रानी हुजर दे करे उन्हें के घट वध न थो गालाए वो अबू बकर सिद्दीक जी न्याणी आहे अम्मा हफ्सा साइन हजरत अमीर उमर साईं जी न्याणी आ इन भंगोरे जी दुश्मनी अबू बकर उमर साण आहे उनके सजे घराने साण उनके न्याणिन साण भी दुश्मनी थो करे नथो दिसे त मां के ॻाल्हाए रहियो आहियां मां उन्हीं जे घर मथा ऐब थो कढां जे मथा मो कलमा पढ़िया उन्हीं जे घर मथा तो ऐब कढां जिन जे मथा मो कलमा पढ़िया जिजी रहमत में मां उम्मीदवार आया अम्मा पाक आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा व खुश नसीब साइना
पर फरमाईंदी आहे त महबूबन करीम जो केतिरियूं ई राणियूं हुयूं पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो केतिरियूं ई राणियूं हुयूं पर मूंखे इहा खुश नसीबी हासिल आहे जो मुंहिंजो महबूब अलैहिस्सलाम मुंहिंजी झोली में हूंदा हुआ असांजे मथां हिकिड़ी ई चादर हूंदी हुई उन वक़्त में भी अल्लाह जी वही नाज़िल थींदी रहंदी हुई अल्लाह जो क़ुरान नाज़िल थींदो रहंदो हुओ उन वक़्त में भी रब जो क़ुरान नाज़िल थी ऐं अम्मा पाक साईं आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा मोमिनन जी मां खुश नसीब असांजू जानियूं अम्मा जे नक्श कदम ते कुर्बान जिन जे लाए अल्लाह तबारक व तआला हिक आयत न ब आयतूं न 17 आयतूं कुरान जूं शान में नाज़िल फरमायूं आहिनि सुभान एडो वडो जीजन माउ जो शान आहे पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पोइते मिल्कियत कान छडी जेकॾहिं फतक जो बाग हुओ भी सही त उहो माल फे हुओ फे अवां जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी सघो जे आम नथा सम्झी सघनि त ख़वास मुंहिंजी ॻाल्हि खे ज़रूर सम्झंदा माल फे ॿियो आहे माल गनीमत माल जा खोड़ क़िस्म काफ़िरनि खां जेको माल हासिल थो थिए ॿिनि क़िस्मनि जो आहे हिकिड़ो माल फे ॿियो माल गनीमत माल गनीमत उहो काफ़िरनि खां माल हासिल कयो वेंदो आहे जॾहिं उन सां जंग कजे विढ़जे पोइ भॼन पोइ त जेको रहिजी वञे उहो माल जेको मिले उहो माल गनीमत आहे जंग खां बाद ऐं जेको माल फे आहे सो काफ़िरनि सां सुलह थिए जंग न थिए झेड़ो न थिए तलवार न हले उन सां सुलह थिए सुलह जे अंदरि जेको माल मिलियो इनखे माल फे चयो वेंदो आहे इन माल फे जेको आहे इन्हनि खे अल्लाह तबारक व तआला माल फे खे वेरायो अल्लाह जे लाइ रसूल करीम अलैहिस्सलाम जिन जे लाइ करीबन जे लाइ गरीबन जे लाइ मुसाफिरन जे लाइ ऐं कर्ज़न जे लाइ पंजन शख्सियतन में उहो माल वेरायल आहे ऐं उन जी निगरानी करण वारा वक्त जा नबी सगोरा हूंदा ऐं ही ॻाल्हि हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो मजमउल बयान तफसीर मजमउल बयान जी तफसीर मजमउल बयान जेको आहे सो अहले तशय्युअ जो वॾे मां वॾो तफसीर आहे ऐं मज़बूत ऐं मुतदाविल तफसीर आहे 10 जिल्दन में अरबी बोलीअ में मुंहिंजे कुतुबखाने जे अंदरि मौजूद आहे मूं पाण उन जे अंदरि पढ़ियो आहे त हाणे हू बयान पिया कनि त उहो माल फे जेको आहे इन्हनि पंजनि शख्सियतनि जे अंदरि पंजनि क़िस्मनि जे अंदरि वेरायो वेंदो पर उनजी निगरानी करण वारो नबी हूंदो आहे ऐं जॾहिं नबी दुनिया मंझां रहलत करे वञे त उहो माल फे कंहिंजे वरसे में न ईंदो बल्कि उहो माल फे ईअं ई रहंदो जीअं हुज़ूर अलैहिस्सलाम ने इस्तेमाल फरमायो पिए ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम विसाल खां बाद उन जी निगरानी ऐं जी संभाल जी जिम्मेदारी उन जे हवाले हूंदी जेको मुस्तफा जे मुसल्ले ते नमाज़ूं पढ़ाइण वारो ऐं मिंबर ते खिताब करण वारो हूंदो मसालो हल थियल आहे ही उलमा जो मसालो आलमन हल करे छॾियो आहे पर जेकॾहिं के मवाली के समझ में ॻाल्हि न आई आहे त पंहिंजे दिमाग़ जो इलाज कराए पंहिंजे दिमाग़ जो इलाज कराए लेकिन उलमा मसालो हल करे छॾियो हजरत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन उन माल जी हिफाज़त कई निगरानी कई पाण ने माल मजा खाधो कोन हुजूर अलैहिस्सलाम जे घर वारन के हुजूर अलैहिस्सलाम जी न्याणी पाक महबूब अलैहिस्सलाम जी रिश्तेदार हुजूर अलैहिस्सलाम जी आल ऐ गरीब ऐ मिस्कीन ऐ मोहताज ऐ मुसाफिर ऐ
कर्ज़ी जेके ईंदा हा उन्हनि जी पुरात कई वेंदी हुई, हिस्से आहर सभिनि खे ॾिनो वेंदो हुओ ऐं उनजी ईअं ज़िंदगी गुज़रनि। वरी जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां बाद हज़रत फारूक आज़म आया त उन वक़्त में सैयदना अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा, जेकॾहिं वरसे जी ॻाल्हि मौला अली जो वरसो हुजे हा, नबी करीम खां बाद मौला अली साईं खे मिले हा, त मौला अली खे हूअं ई बि वरसो कोन मिलिया, छो जो पाण सौट हुआ, चाचे जे हूंदे सौट खे मिल्कियत कान मिलंदी आहे। हज़रत अब्बास आया ऐं हज़रत मौला अली मुश्किल कुशा आया। वो सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जन फरमायो त ही जेको बाग आहे असां पिता संभालियो, मुंहिंजे मथां कम घणा थी विया आहिनि, इस्लामी सरहदूं वधंदियूं थियूं वञनि, मां हिन खे हाणे पूरी तरह नथो संभाले सघां, संभाले बि वञा बि सही, पर मूंखे कुझु दिक़त थी थिए। जेकॾहिं तव्हां इन खे संभालियो ऐं ईअं हलायो जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलायो ऐं अबू बकर सिद्दीक़ हलायो त मां तव्हांजे हवाले कयां। पोइ ॿिन्हिनि क़बूल कयो। पोइ हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जन इहो बाग बदक हज़रत मौला अली मुश्किल कुशा ऐं सैयदना अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जन हवाले कयो त तव्हां वञी इहो बाग संभालियो। पोइ उन्हनि उहो बाग संभालियो पिए, ईअं ई इस्तेमाल कयो पिए जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हवाले कयो हो ऐं हज़रत मौला अली मुश्किल कुशा हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं इस्तेमाल फरमायो हो। हज़रत फारूक आज़म जे खां बाद हज़रत फारूक आज़म जे पोएं टाइम ते वरी ॿई ॼणा गॾिजी आया, गॾिजी अचे करे ॿिन्ही हिक ॿिए जी शिकायत कई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं फरमायो हाणे हीअं था कई जे कॾहिं तव्हांजो कमु नथो हली सघे, विरहायूं कुझु हिसो तव्हां खणो, कुझु हिसो हू पंहिंजो हिस्सो आबाद करे, हू पंहिंजो हिस्सो आबाद करे, पर ख़र्च ईअं करणो आहे जीअं रसूल करीम अलैहिस्सलाम सलाम ख़र्च कयो हुओ। पोइ बाग़े फदक खे ॿ हिसा कयो वियो, हिकिड़ो हिस्सो मौला अली जे हवाले कयो वियो, ॿियो हिस्सो हज़रत अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जे हवाले कयो वियो। तव्हां आबाद कयो, तव्हां संभाल कयो, निगरानी उन्हनि जी हलंदी रही। बाग जॾहिं तैयार थींदो हो, ख़र्च ख़ुरूज कढी वञो, बाद में पोइ हो विरहायो वेंदो हुओ, जिन जो उन में हक़ आहे उन सभिनी खे ॾिनो वेंदो हुओ। वरी जॾहिं हज़रत उस्मान गनी जो दौर आयो त उन दौर में बि ईअं ई कमु हलंदो रहियो। हज़रत अब्बास साईं जो विसाल थी वियो, हज़रत उस्मान गनी फरमायो त उन्ही जी औलाद आहे ऐं हाणे उहो पंहिंजो हिस्सो संभालींदा ईंदा। वरी जॾहिं मौला अली मुश्किल कुशा जो पंहिंजो दौर आयो तभी शहंशाह विलायत मुश्किल कुशा पाण संभालियो। वरी जॾहिं मुश्किल कुशा जो विसाल थी वियो त मौला हसन मुजतबा पाण संभालियो ऐं होॾा हज़रत अब्बास साईं जी औलाद हज़रत अब्दुल्लाह साईं उहे संभालनि पिया। सिलसिलो हलंदो रहियो ऐं जिन जा हिस्सा हुआ पूरी तरह हिस्सा उन्हनि खे ॾिना वञा। इमाम हसन मुजतबा खिलाफत छॾी हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु जन खिलाफत ते आया। तॾहिं बि अमीर मुआविया से वापस न बल्कि इमाम हसन मुजतबा पान संभालींदा रहिया। हज़रत अमीर मुआविया खां बाद मदीने जो गवर्नर जॾहिं मरवान ज़ालिम थियो तॾहिं सॼो बाग पंहिंजे कब्ज़े में करे पंहिंजो ज़ाती तौर ते इस्तेमाल करण लॻो। काबिज़ हुओ त मरवान हो, ज़ालिम हुओ त मरवान हो, हक़ मुसलमाननि खे अहल बैतनि खे असाबनि खे न ॾिना त मरवान न ॾिना। मरवान जे मरण खां बाद खलीफ़ा थींदा आया, पर वरी जॾहिं हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जन आया त वरी हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ इहो बाग मरवाननि खां वापस करे
ऐं हज़रत मौला अली जी औलाद में अधु ॾिनो, अधु हज़रत अब्बास साईं जी औलाद में ॾिनो। त जीअं मदीने वारे घोट अली सलाम इस्तेमाल कयो ऐं चइनी यारनि सगोरनि इस्तेमाल कयो, हज़रत इमाम हसन मुज्तबा इस्तेमाल कयो, तव्हां भी हाणे इहे ई इस्तेमाल कंदा रहो त उहे अहल बैत सगोरा उन बाग जी उम्मत खे इहे ई इस्तेमाल कंदा रहिया जे सोना मदीने जा सरदार ऐं चार यार इस्तेमाल कंदा रहिया। नाले फदक जो इहो किस्सो आहे। जेकॾहिं ख़ासि हिकिड़ो कंहिं धुर जो हक़ हुजे हा त पोइ मौला अली मुश्किल कुशा जे हवाले त मुकमिल बाग कयो बि वियो। हज़रत फारूक आज़म के दौर में मुकमिल बाग उन हवाले कयो वियो हो। पोइ हू चवे हा न असांजो हक़ आहे, हाणे असां ॿिए खे छो ॾींदासीं? अली खां पोइ फुरे बि केरु सघे हा। इज़राइल के ताकत ना है, मौला अली साईं का काशिफ फुरे सके। आम इंसान के कड़ी ताकत थी सके जो मौला अली साईं का काशिफ फुरे सके। मानो गाल की समझन को हकीकत ही आहे त मानुन हुजूर अली सलाम जो मकाम नबूवत समझो ही ना है। हुनन समझो त नबी ई आहे जे गोठ जो वडेरो या घर जो चंगो मुड़स। देवबंदिन वहाबित बाकायदे लिखियो त नबी जी हैसियत चौधरी जेतरी आ, बस वडेरे जेतरी ऐं इज्जत एतरी कयो जेतरी वडे भाजी कबी आ, बस पी जो भी मकाम नबी के कोन ॾिनो। नबी जी इज्जत सिर्फ भाव जेतरी कई। ऐं ॿी धुर अहले तशय्युअ उन्हनि लफ़्ज़ कोन चया लेकिन अमल अहिड़ो कयूं। उन्होंने समझो तो नबी की हैसियत घर के वडे वांगुरा। जेकड़ा को वडो मरी वने तो पोइते मिल्कियत उनजा वारिस खणदा आहिनि। हालांकि नबी मिल्कियत गड करण जे लाइ कोन आया हुआ दुनिया में। जेकड़ा मिल्कियत गड कन हा न पाण फरमाइन पा तो ऊती तो मफातीह खजाइन समावात वल अर्द। आसमानन जा खजाना हुजन या जमीनन जा खजाना हुजन, टोटल खजाना जो चाबियूं कुदरत वारे मुंहिंजे हथ में ॾेई छॾियूं आहिनि। पाण फरमायो त मके जा जबल जेके ॾिसी रहिया आहियो, जेकॾहिं मां चाहियां ये जबल टोटल पत्थर जबल ये सोन थी पवन ऐं ये सभई जबल मुझे पोयां हलंदा रहन। जाने मां वञा ये सोन जा जबल मुझे पोयां हलंदा रहन। लेकिन मूं सोन थोड़ी घुरियो, मूं मिल्कियतूं थोड़ी घुरियूं। ज़माने जे अंदर जेका जिंदगी गुजारण आयो आहियां सो त मूं अल्लाह खे अर्ज़ कयो त अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना। मूंखे जियारी भी मिस्कीन करे पर दुनिया मञा रहलत करे त भी मिस्कीन करे रहलत कराई। मिल्कियतूं मूं न कढ कयूं, न की ठाहियूं, न की हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे बाग़ जी ज़रूरत ई हुई। वो तो हुजूर अलैहिस्सलाम जी नाइब भाई खलीफा हुआ। उन्होंने जी नियामत में महबूब अलैहिस्सलाम के अहकाम के पहुंचाई रहा हुआ। न त अबू बकर सिद्दीक जो हाल यो हुओ हुन त पंहिंजी जिंदगी में जॾहिं खां वठी कलमो पढ़ी टोटल माल खणी मुस्तफा जे कदमनि में कुर्बान करे छॾे। हुन ईमान इन जे लाइ नांगो हथ को माल गॾु कया। अबू बकर सिद्दीक को आम मानू गरीब मिस्कीन कौन हुओ। शाम यमन उर्दम ताई कपड़े जो व्यापार हलंदो रहंदो हो। को हिकड़ो हट न हो, हिकड़ो दुकान न हो, हिकड़ो शोकेस न हो। ॿाहिरनि मुल्कनि ताईं कपड़े जो व्यापार हलंदो हो। जॾहिं ईमान आंदो उन ॾींहुं 40,000 दीनार 20 दीनार गंढी दो तो 7.5 तोला सोन जा थींदा। 20 दीनार 7.5 तोला सोन जा
हाणे तव्हां हिसाब कयो 40,000 दीनार त केतिरा मण सोन जा थींदा सब जो सब महबूबन करीम जे कदमन में अची कुर्बान पर फरमाए ही छा हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला अन्हु जनाज़ कयो क़िबला इस्लाम के जरूरत पवंदी माण्हू ईंदा उन्हनि जूं ख़िदमतूं थींदियूं इस्लाम के जरूरत